दोस्तों उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव। अॼु असां हिकिड़े टॉपिक सां गॾु आया आहियूं। टॉपिक कहिड़ो आहे? इहे ॿ डिपार्टमेंट वांदा, हिकिड़ो स्टेटिस्टिक्स वारो आहे ऐं ॿियो केमिस्ट्री वारो आहे। इहे ॿई जेके केमिस्ट्री वारनि हज़ार करे मारियो आहे दादा। ॿई डिपार्टमेंट इहे त हिकिड़ो उगता सुगता एक्सपेरिमेंट कंदा अलाए कहिड़ा हाइड्रोजन कार्बन बम था ठाहिनि मथां बम छा नाइट्रोजन मीथेन इथेन H2O वाटर छा उहे वाटर करे करे तारे पाणी फुटाए छॾे अथनि ज़मीननि में। पोइ इहो वाटर H2O फार्मूला अलाए कहिड़ा कहिड़ा आहिनि, नवां नवां फार्मूला पंहिंजा फार्मूला हाणे केमिस्ट्री जी बेड़ी बोड़ी छॾी अथनि। न उन सां को मसलो न आहे असांखे। मूंखे प्रॉब्लम इहो आहे त जेके अछा कोट पाए पाण खे डॉक्टर था सम्झनि, हरू भरू यूनिवर्सिटियुनि में वतन था, ईअं खंभड़ियूं हणंदा, झुमरियूं हणंदा, अॻिते पोइ हिते डिपार्टमेंट में इन सां असांखे प्रॉब्लम आहे यार। इहे छो था पाइनि अछा कोट हरू भरू? अच्छा कोट न अपरान पाईंदा हे जेके अपरान पाईंदा न पाण खे सम्झनि था अलाए छा त असां को डॉक्टर हूं या असांजी का MBBS में सिलेक्शन थी वई आहे ऐं पाण खे थोरो फुटाइनि था। पुट तव्हां डॉक्टर न आहियो, सर्जन तव्हां वांदा हिन जा टीचर माना थोरो उहो माना उन्हनि खे माना खुशकारी ॾिनई त तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां मेडिसिन लिखी सघो था। उहो वरी मेडिसिन था लिखनि। मूंखे बीमार थी पियो पाड़े जो आहे, उहो संगत वारो आहे, बीमार आहे छा कयां? अछो कोट पातल मूं चयो डॉक्टर आहे ले जा। अब मूंखे हिकिड़ी टेबलेट लिखी ॾिनई, उहा जो टेबलेट मूं खाधी मूंखे रिएक्शन थी वियो। ॿिए ॾींहुं पुछो मां चई यार मां केमिस्ट्री वारो आहियां, तो केमिकल ठाहींदा ऐं वरी हल्का फुल्का डॉक्टर मुझे हल्का डॉक्टर थियो ई कोन। अरे तव्हां कॾहिं डॉक्टर थिया छो था पायो अपरान हर भरू? डॉक्टर चवंदा वरी हिननि जी केमिस्ट्री लैब में जो विया थी हुते वॾा केमिकल शीशा रखिया आहिनि। मां छा हकीम आहिनि अलाए छा, मां बि दवा वरितो मां वॾा मूंखे हिकिड़ी सुठी मोकिलियनि। हिकिड़ी चवंदा चाहे जो हकीम हुया, अब हकीम आहिनि अलाए छा वरी डॉक्टर हाणे हिन जा वार ख़तम थी विया। मूंखे जिन वारनि जे मूं चयो मां दवा ॾियो, मां वार जो आहियां त मां तपा टोड़ो थी वियो। का शइ कोन बची मुंहिंजा बस वञी वारा आहिनि। मूंखे मां को हकीम जड़ियूं बूटियूं ठाहिनि पिया। केमिस्ट्री वारा ऐं जेनेटिक्स वारा न केमिस्ट्री वारा जेनेटिक्स वारा स्टैटिस्टिक्स वारा कोड उन नालो छो अथम स्टैटिस्टिक्स वारा हूंदा ई पाईंदा ई न आहिनि। स्टैटिस्टिक्स वारा मां नथो चवां, माज़रत स्टैटिस्टिक्स वारा उहे न पाईंदा आहिनि, केमिकल न कंदा। मां केमिस्ट्री ऐं जेनेटिक्स वारनि खे असां चऊं था जेकी वांदा आहिनि सॼो ॾींहुं अपराम पाए अॻिते पोइ हिते ईअं छड़ियूं पिया था हणनि यूनिवर्सिटियुनि में, झुमरियूं था हणनि अॻिते पोइ हिते ऐं छो था कनि ॿियनि डिपार्टमेंट खे त असां जेको डॉक्टरूं फलाणो किटा हिकिड़ी असांजी आहे। हिकिड़ो आइडियो आहे हिननि खे पाण मरियल लीडर ठाहियूं, चवंदा हिन खे रिएक्शन थी वियो, हिन खे चाक करे थोरो हेॾां होॾां कयूं न, अची भीणींदासीं चंपनि खां असांजो ॾेॾर मारे वेठो था। ॿुधाए कुझु